अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? बिल्कुलु ॿारनि में असांजूं दुआऊं आहिनि त अल्लाह बाज़ारो महिरबान रब अवां सभिनी खे पंहिंजी अमान में रखे, ज़िंदगीअ में कॾहिं बि अवां को ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कोसो वाह अवां जे भर मां बि न गुज़रे, आमीन। दोस्तों, हिकिड़ो बादशाह हुयो जेको ॾाढो ज़ालिम हुयो, पंहिंजी राया ते वॾा ज़ुल्म कंदो हुयो। उन बादशाह हिकिड़े ॾींहुं सॼी मुमलकत में ऐलान करायो, पंहिंजी बादशाहत में ऐलान करायो त सभई माण्हू जेके आहिनि उहे मुंहिंजे महल में पहुचनि ऐं मां सभिनी जी दावत थो कयां। जॾहिं सॼो अवाम कठे थियो त उन सॼे अवाम खे दावत खाराई, मानी खाराई ऐं उन खां पोइ स्टेज ते अची सभिनी खां माफ़ी घुरी त जंहिं माण्हूअ सां मूं का बि ज़्यादती कई आहे त उहे मूंखे ख़ुदा कारण माफ़ु कयो। अॼु खां पोइ मां वाइदो थो करियां त कॾहिं बि अव्हां सां कंहिं बि क़िस्म जी का बि ज़्यादती न कई वेंदी। माण्हुनि सोचियो त बादशाह लॻे थो को नई चाल हलण वारो आहे, को नओं ड्रामो करण वारो आहे, हीअ ऐं सुधरे इहो मुमकिन कोन्हे। सो माण्हुनि एतमाद कोन पे कयो, पर माण्हुनि इहो बि चयो त चलो ॾिसूं था त छा थो थिए, बादशाह कहिड़ा अमल थो अॻियां करे। माण्हू हलिया विया ऐं बादशाह माण्हुनि जे लाइ पंहिंजे ख़ज़ाने जा दरवाज़ा खोले छॾिया, माण्हुनि ते ख़र्चु थियणु लॻो, राया ते ख़र्चु थियणु लॻो ऐं माण्हुनि जे ख़ुशहालीअ जे लाइ तमामु वॾा वॾा प्रोग्राम जेके आहिनि उहे माण्हुनि खे ॾिना विया। सो बादशाह जो जेको वज़ीर हुयो उहो वॾो मकार हुयो। वज़ीर खे इहा ॻाल्हि पसंदि कोन पई आई त बादशाह एतिरो कीअं थो सुधरी सघे। सो हिकिड़े ॾींहुं बादशाह खां उन वज़ीर वञी पुछा कई त बादशाह सलामत, मूंखे तव्हां इहो त ॿुधायो त इहा एॾी तब्दीली अव्हां जे ज़िंदगीअ में भला कीअं आई ऐं छो आई आहे? बादशाह वज़ीर खे चयो त हिकिड़े ॾींहुं आउं शिकार जे सांघे झंग में वियो हुयुसि। सो झंग में मूं हिकिड़ी लोमड़ी ॾिठी, उन लोमड़ी जे पुठियां हिकिड़ो कुतो लॻल हुयो। कुतो उनखे डोड़ाईंदो रहियो ऐं लोमड़ी भॼंदी रही। लोमड़ीअ खे पंहिंजी ॿिर नज़र अची वई ऐं उहा उन में टपो ॾेई ऐं भॼण वारी हुई त उन कुते उन जी ॼंघ में चकु विधो ऐं उन जी ॼंघ खे तमामु शदीद ज़ख़्मी करे विधईं। पर लोमड़ी उन खां ॼंघ छॾाए कीअं बि करे अंदरि ॿिर में हली वई ऐं कुतो जेको आहे उहो चुप करे बीह रहियो। शिकार खां जॾहिं मां वापसि मोटियुसि पंहिंजे सल्तनत में, जॾहिं शहर में मां वापसि आयुमि त मूं ॾिठो त उहो ई कुतो हिकिड़े माण्हूअ ते भौंकी रहियो हुयो ऐं उनखे अॻिते वधणु ॾेई कोन पियो। उन माण्हूअ छा कयो जो हिकिड़ो वॾो पथर खणी ठका जो कढाई कुते खे, त कुते जी ॼंघ भॼी पई। कुतो ॼंघ लड़काईंदो कूकट कंदो ऐं उतां अॻिते हलियो वियो ऐं मूं परे खां पए इहो तमाशो ॾिठो। उहो माण्हू जेको आहे अॻिते वियो त उहो माण्हू बि ॾाढो खष्टी हुयो। कंहिंखे ठूठ पए हईं, कंहिंखे थप पए हईं, कंहिंखे बुझो पए ॾिनई, कंहिंखे गार पए ॾिनई। मतिलबु उन माण्हू जा वरी इहे अमल हुया। जॾहिं उहो माण्हू थोरो अॻिते लंघियो त हिकिड़ो घोड़ो बीठो, उन घोड़े खे लत हईं त घोड़े ॿई लतूं जेके आहिनि ठका जो कढायसि त उन माण्हूअ जी ॼंघ भॼी पई ऐं उते किरी पियो ऐं रड़ियूं कूकूं करणु लॻो। माण्हू आया उनखे खणी विया ऐं घोड़ो जेको आहे उहो उतां इन मामले थियण खां पोइ उन घोड़े बि ट्राह खाधो ऐं घोड़ो अॻिते भॼणु लॻो। जीअं घोड़ो अॻिते भॻो त उहो घोड़ो वञी हिकिड़े खाईअ में किरियो, टकिरीअ तां हेठि किरी पियो ऐं घोड़े जूं बि ॿई ॼंघूं जेके आहिनि त उहे भॼी पियूं। सो उन ॾींहुं मूंखे अहसासु थियो त मां जेको माण्हुनि सां ज़्यादतियूं करे रहियो आहियां त इन्हनि ज़्यादतुनि जे बदिले में मूंखे बि अलाह ताला का न का अहिड़ी सज़ा ज़रूरु ॾींदो। सो उन सज़ा खां बचण जे लाइ मूं वटि अञा ज़िंदगी आहे त मूं पंहिंजे अलाह खां, पंहिंजे रब खां माफ़ी घुरी ऐं इन्हनि सभिनी माण्हुनि खां बि माफ़ी घुरी जिन माण्हुनि सां मूं ज़्यादतियूं कयूं हुयूं। सो हाणे मुंहिंजी ज़िंदगी जेका आहे उहा सुकून में आहे, मुंहिंजो ज़मीर मुतमइन आहे। सियाणे वज़ीर सोचियो त हीउ ॾाढो बहितरीनु मौक़ो आहे, बादशाह जो तख़्तु ऊंधो कजे ऐं बादशाहीअ ते कब्ज़ो करे वठिजे। हीउ बहितरीनु मौक़ो मूंखे मिलियो आहे। सो इहो सोचे ऐं का न का तरकीब कढण जे लाइ जीअं उहो बादशाह जे उन जा महल मां ॿाहिरि पए निकितो त जीअं ॾाकिणियुनि तां लथो पए त उन जा पेर तिरकी पिया ऐं उन तिरकण जे करे हेठि जो किरियो त उन जी ॻाटरड़ी भॼी पई, ॻाटो भॼी पियो ऐं उते जो उते मरी वियो। सो दोस्तो, इहा ॻाल्हि असांखे यादि रखणु घुरिजे त जेकॾहिं असां कंहिंसां बि कंहिं बि क़िस्म जी का बि बुराई कंदासीं, कंहिंजो बुरो सोचींदासीं या कंहिंखे को बि नुक़सानु ॾींदासीं त इहो न सोचो त असांखे कंहिं न सुञातो या असांखे कंहिं महसूसु नाहे कयो, कंहिंखे ख़बर न पई
ऐं असां ही मामिलो करे वियासीं। पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको आहे उहो दिलनि जो पारखू आहे ऐं उहो असांजे अंदर जो पारखू आहे, असांजे 6 रग खां बि असांखे वधीक आहे, उहो ॾिसी रहियो आहे ऐं सज़ा ऐं जज़ा जो मालिक उहो ई आहे। सो असांखे सज़ा ज़रूरु मिलंदी। इन जे लाइ कंहिं बि माण्हूअ जे लाइ कॾहिं बि बुरो न सोचणु घुरिजे, छो जो बुराई जी सज़ा हिकिड़े ॾींहुं इंसान खे ज़रूरु मिलंदी आहे। इन जे लाइ इहो ई असांखे करणु घुरिजे त न कंहिंसां बुरो कजे ऐं न कंहिंजे लाइ बुरो सोचिजे। जेके बि माण्हू अव्हां सां बुरो करे चुका आहिनि त यादि रखो त तव्हां ॾुखारा न थियो। अलाह पाक उन्हनि खे हिकिड़े ॾींहुं उन्हनि जे कीअ जी सज़ा ज़रूरु ॾींदो। इहो तव्हांखे इत्मीनान हुजणु घुरिजे। उमेद कजे थी त असांजी अॼोकी हीअ नंढड़ी वीडियो बि तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे ॾियो इजाज़त। अल्लाह वाही।